शहबाज बिल्डिंग हैदराबाद अॻियां केन शाह बहाली तहरीक तरफ़ां हथरादू बोर्ड ऐं शहर ॿोड़ाइण ख़िलाफ़ ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वींदड़ रोड ब्लॉक करे छॾियो। निठाण उस ऐं गर्मी में रोडनि ते वेही करे एहतजाजी धरणो हयो वियो, जंहिंमें खैरपुरनाथन शाह जा सवें शहरी सरापा एहतजाज थी। दादू डिप्टी कमिश्नर ऐं पंहिंजे तक जे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं पंहिंजी कावड़ जो इज़हार कयो। उन मौक़े ते कामरेड सुहेल चांडियो, दरिया ख़ान चांडियो, इमरान गाड़ी, बिलावल भुरगड़ी, NB खोसो, आज़ाद असलम ऐं ज़ुल्फी नाथन शाही ऐं ॿियनि जो चवणु हो त तारीख़ी हैसियत रखंदड़ शहर खे असांजे हुक्मराननि हथ सां ॿोड़ायो आहे ऐं केन शाह जा लखें ख़ानदान कराची, हैदराबाद, ॼामशोरो, कोटड़ी में दरबदर लॻा पिया आहिनि। असां मुतालबो था करियूं त वक़्त जे हुक्मराननि खां त असांजे शहर मां जल्द ॿोरी जो पाणी निकाल कयो वञे ऐं असां शहरनि खे वधीक मुआशी मौत खां बचायो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में धरणा हयामीदा।